तव्हां टारगेट इहो ई था रखो त मूंखे फाइनली बहरहाल लेक्चरर थियणो आहे सिंधी अदब में ऐं शायदि उहो अब्दुल करीम संदीले साहिब जे वेझड़ाई जे करे बि बिल्कुलु घणो। अच्छा तव्हां जॾहिं MA सिंधी अदब में कयो था त पोइ तव्हांखे जेको लेक्चरशिप जो इम्तिहान आहे उहो कॾहिं पास कयो या कॾहिं तव्हांखे लेक्चरशिप मिली, किथे पोस्टिंग थी? अच्छा हाणे ईअं थियो त सिंधी सब्जेक्ट सां मुंहिंजी दिलचस्पी जो सबबु वरी बि मां चवां त इहो क्रेडिट वे असांजे उन कंपनी ॾे वञे थो जेके इब्तिदाई दौर में स्कूल ज़माने खां उन में, छो त असांजे ग़ुलाम अली साहिब जी बि दिलचस्पी हुई ऐं असांखे जिते अरस्तू ऐं अफलातून जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो उते लतीफ़ जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो, सचल जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो, इक़बाल ॿुधाईंदो हो, सॼो मतिलबु वॾे पैमाने ते। ऐं मां त ईअं चवां हू शख़्स जेकॾहिं जेतिरो हुन वटि इल्मु अलाह साईं हुनखे हयाती ॾे अञा ताईं हलायात आहे त मतिलबु जेकॾहिं उहो लिखे आहे त शायदि वॾा किताब ठही वञनि ऐं वॾो सभिनी लाइ फ़ाइदो थिए हा। पर हुनजो पंहिंजो नज़रियो थियो बसि मां पंहिंजो ठीकु आहे इहो जेको आहे असां बि साईं ग़ुलाम अली साहिब ऐं मुंहिंजी ॿुधो हूंदो तव्हां। हा ख़ुशनसीबी मुंहिंजी इहा आहे त माना मां सम्झां थो ईअं बि घटि हूंदो त हिकिड़ो ई उस्तादु जेको वालिद साहिब खे बि स्कूल में पढ़ाए ऐं कॉलेज में पढ़ाए उन खां पोइ वरी उनजी औलाद खे बि माना मां बि ग़ुलाम अली साहिब जो शागिर्दु रहियो आहियां ऐं ग़ुलाम अली साहिब जॾहिं डिग्री कॉलेज लाड़काणे मां जंहिं साल रिटायर कयो आहे उन खां हिकिड़ो या 2 साल अॻु में हुन असांजी बैच खे अंग्रेज़ी पढ़ाई आहे उन खां पोइ रिटायरमेंट थी आहे। इन हवाले सां ॼण इहा हिकिड़ी ॻाल्हि हिकु जहिड़ाई बि आहे त उहो तव्हांजो बि उस्तादु रहियो पर अहिड़ा इतफ़ाक़ खोड़ आहिनि त माना उस्तादु असां सां बि माना हुनजो हिकिड़ो तालुक़ु रहियो। ऐं इहो वाक़ई सच आहे त साईं ग़ुलाम अली साहिब जेके ॻाल्हियूं कंदो हुयो जेतिरो हुन मुतालियो हुयो जेतिरा हुनजा लाइब्रेरी में बुक्स हुया जेकॾहिं उहो वाक़ई पाण लिखे हा त शायदि तमामु वॾो हिकिड़ो इल्मी खज़ानो या तमामु घणा जेके आहिनि बुक्स साइकोलॉजी फ़लसफ़ो हुनजा ख़ासि हुया टॉपिक्स। इवन असांखे साईं ॿुधाईंदो हो इक़बाल जो सॼो शिकवो ऐं वरी जवाब शिकवो बि सॼो साईं यादि हूंदो हो। न सिर्फ़ु साईं उहो ॿुधाईंदो हो पर उहो बाक़ाइदे एक्ट करे ॾेखारींदो हो। बहरहाल साईं ग़ुलाम अली साहिब जो वाक़ई आहे तमामु वॾो कंट्रीब्यूशन। अच्छा हिन खां पोइ तव्हां MA करण खां पोइ तव्हां लेक्चरर थी वञो था। हा अच्छा लेक्चरर तव्हां दौर में कीअं थींदो मतिलबु कमीशन जो इंतज़ाम? इन दौरान इहो थियो जो मां छा त टीचर हुयुमि उन करे अंग्रेज़ी टीचरशिप जो बि इरादो हो त भला जेकॾहिं हिते प्राइमरी में केतिरो वक़्तु हलिबो पोइ भला BEd बि करे वठिजे त BEd में दाख़िला वरितमि ऐं उहा 1970 में 70 में मूं क्लियर कयमि। इम्तिहान थींदो हो सखर में, बाक़ी जेके डेमॉन्स्ट्रेशन वग़ैरह हिते थींदा उते बि थींदो हो सभु कुझु इहो कयो। ऐं 70 में मतिलबु त मुंहिंजो इहो सिलसिलो तालीम जो पहिरियों जेको हिसो हिते पूरो थियो। अच्छा हाणे जंहिं वक़्तु लेक्चरशिप जी एडवर्टाइज़मेंट अचे थी उन खां अॻु में मां कोशिशि कई त भला कंहिं तरीक़े सां कराची में वञी ट्राए कयां का ॿी का नौकिरी का ॻाल्हि। इहो आहे 70 जो दौरु जंहिं वक़्तु मां MA बि कई आहे BEd बि कई आहे। वई मां उते वञी मां मतिलबु त इहो जीअं ॾेखारींदा आहिनि फिल्मुनि में मुख़्तलिफ़ बिल्डिंग्स में वञा उते पोइ जिते वैकेंसी न हूंदी त लिखियलु हूंदो नो वैकेंसी ऐं किथे जेकॾहिं घिरी वियुमि कंहिं एतिरो कॉन्फिडेंस हूंदो जेको पंहिंजो वञी मिलंदो हुउमि कंहिंसां या सिलसिलो त पोइ किथे दम किथे दिलासो किथे कीअं मतिलबु त इहो। ऐं उन दौर में ईअं सम्झो त एतिरी सस्ताई हूंदी हुई जो मां सम्झां थो त को तमामु थोरा पैसा मां कराची खणी वियो आहियां। उते मां 15 ॾींहं रहियो आहियां। 15 ॾींहं रहियो आहियां उते सिंध ज़मींदार होटल बंदर रोड ते आहे उन में रहियो आहियां अञा ताईं आहे उन में मां रहियो आहियां। ऐं मतिलबु त उते मां इहा जाखोड़ कई आहे वठि कई आहे ऐं इहा मुंहिंजी पहिरीं का आई जंहिं मां नाकाम थी मोटियुमि। ठीकु आहे नी। ॿीहर मूंखे हिकिड़ो हितां सोर्स मिली वियो जंहिं चयो तव्हां वञो कराची में तव्हांखे फलाणे जे मार्फत तव्हांखे मिली वेंदो कुझु न कुझु। हुनजो मां ख़त पट खणी वियो आहियां उते असांखे खणी वियुमि त हुन दोस्त शाबस हुजेसि उन मूंखे वरी पंहिंजो ख़त लिखी ॾिनो चई त तव्हां वञो
सिंध मदरसतुल इस्लाम में उते अथव गज़दर साहबु गज़दर उहो आहे सेक्रेटरी उतां जो तव्हां हुन सां मिलो मुंहिंजा सलाम ॾियोसि ठीकु आहे मां हुते वयुमि साईं खे चवां साईं सां मिलियुमि ॾाढो मतिलबु त ख़ुलूस सां पेश आयो सभु कुझु मूंखे चई त हिन वक़्तु यानी अंग्रेजी टीचर जी जाइ ख़ाली कोन्हे बाक़ी आर्ट टीचर जी जाइ असां वटि सिंध मदरसे में सो मां चयोमांसि मां इंटर पास आहियां इंटर ड्राइंग पास हुअमि तॾहिं नासिर साहिबु हूंदो हो असांजे म्यूनिसिपल हाई स्कूल में टीचर पंहिंजो ड्राइंग टीचर तमामु उन्हीअ जे सरपरस्ती में मां इंटर कई हुअमि ऐं उन वक़्तु मूंखे एतिरो इहो शौक़ु बि हूंदो हो जो मां गिलास पेंटिंग बि कंदो हुउमि वाटर कलर बि इस्तेमालु कंदो हुउमि ॿियो मुख़्तलिफ़ शयूं या मतिलबु कणिक जे तीलनि मां के शयूं ठाहींदो हुउमि उहे शयूं मूं वटि मौजूदु हुयूं माना सिंगिंग बि हा सिंगिंग बि माना सिंगिंग बि हा परफॉर्मिंग आर्ट बि बिल्कुलु ऐं उन खां पोइ फाइन आर्ट्स बि ऐं मां चवां ॿुधायां इहो इंटर जो दौरु आहे जॾहिं मां लिखणु शुरू कयो आहे अख़बारुनि में हिलाल पाकिस्तान साईं खे चवां महिराण ॿिया टियां हे हो उते मुंहिंजो छपाई जो सिलसिलो शुरू थी वियो आहे इहो ऐं जेको सवन में थी वियो बाद में त मूंखे मुआविन ऐं मददगार थियो लेक्चरशिप जे इम्तिहान में लेक्चरशिप जे इम्तिहान लाइ तव्हां हुन वक़्तु रिटन बि ॾिनी आहे न डायरेक्ट इंटरव्यू थींदो हो फ़क़ति अच्छा मज़ेदार ॻाल्हि इहा त इहो मां जॾहिं मां चयोसीं हीअ मां वटि त आहिनि खणी कोन वियो हुउमि मतिलबु त मां त मूं चयो मां इंटर पास अच्छा पोइ ठीकु आहे तव्हां सुभाणे ॾिसो हलाइजो ॿिए ॾींहं ते जीअं मां वयुमि त साईं पटियाले सदगुरु साईं तव्हांजो ऑर्डर निकितो अथव वाह साईं खे चवां मां ऑर्डर खयुमि गज़र साहिबु कोन हो पाण मां खे ऑर्डर कयो ॾाढो ख़ुशि कहिड़े टीचर लाइ मिलियो ऑर्डर आर्ट टीचर माना ड्राइंग टीचर सिंध मदरसे में अच्छा उहो खणी मां ॾाढो मूंखे हूंदी उन ॾींहं ते इतफ़ाक़ सां पहिराण ॾाढो शौक़ सां मतिलबु पाईंदा हुआसीं शिकारपुरी आहियूं न सो उहो हुजे साईं खे चवां सो मां उहो एतिरी हुई मूं वटि डायरी बि उन डायरी में विधुमि खणी बटू में विझी हिन खीसे विधुमि हाणे उते असांजा अज़ीज़ रहंदा पोइ मां चयो त हाणे भला लॾ पलाण कयूं हाणे वञूं मां हुनखे चयुमि साईं हाणे मां आहियां लाड़काणे जो सो चई भले ठीकु आहे 2 ॾींहं तव्हांखे मोकल आहे 2 ॾींहं तव्हां वञो पंहिंजो सामान थोरो खणी अचो भली पंहिंजो इहो खणी अचिजो जेकी तव्हां कयूं शयूं उतां मां ट्रामूं हलंदियूं उतां जे ज़माने में उतां मां छो त सिंध मदरसो आहे उते ई आहे हुन ते सिंध ज़मींदार होटल ते सिंध ज़मींदार होटल मां हिसाबु चुक्तू करे ऐं मां पंहिंजी जेको हुई बैग उहा हुनजे काउंटर जे हेठां रखीमांसि इहे पई थी मां मोटी अची खणंदुसि अच्छा चई आपका काम हो गया मां चयो हो गया पोइ उतां साईं खे चवां मां उहो दोस्त आहे में बंदर रोड खां ट्राम कैच करे आयुमि सदर में हाणे मूंखे माइटनि ॾे वञिणो मोकिलण लाइ छो हुननि जा तालुकात अहिड़ा उहो जीअं मां उते बस में रश जीअं थींदी आहे ॾिसंदा आहियो कराची में बस में जीअं मां ई चढ़ां थो त मूंखे महसूसु थियो त का शइ मुंहिंजे खीसे मां सुरकी आहे भेण हाणे बस हलंदी बि हले पई मां चढ़ियो बि बीठो आहियां रोको सही अॻिते हली चङे मुफ़ासिले तो रोकी भाई क्या बात है मैंने कहा ये मेरी जेब कट गई अच्छा यार ज़रा ख्याल किया करो कहाँ पे आपके पैसे थे क्या थे मां जो ये अच्छा तो आप ठीक है सिंध से आए उतो के चवां इहो आहे मुंड खां बिल्कुलु हा चई देखें आप ये यहाँ पे ये जो सिपाही होते हैं इनको मालूम होता है कि कौन होता है यहाँ कौन करता है कार्रवाई मां लही पयुमि उतां वरी हुन में तव्हांजो उहो जेको ऑर्डर उहो निकिरी उहो बटू सेव कढी आहे न बटू कढिया अने ऑर्डर साईं उते हिकु 2 सिपाहियुनि सां मिलियो यार मेरी जेब कट गई भाई आप कैसे ॿुधायो मां चयो भई हम तो किसी को नहीं पकड़ सकते बग़ैर किसी सबूत के लिहाज़ा छॾियोसीं ॾिठमि त ईअं मां 5-10 रुपया खीसे में पिया
किराए जेतिरा माइटनि ताईं पहुचणो आहे सही पोइ माइटनि ताईं पहुतुमि साईं खे चवां हुतां वरी 2-3 रुपया हथु करे वरी पाए में होटल ते अची सामान खई और ओॾे तव्हांजो ऑर्डर त निकिरी वियो उहो त निकिरी वियो उहो त थी वियो न उहो ॿीहर मिली पई सघियो न उतां साईं खे चवां मोटी ऐं पंहिंजो रेल जो किरायो बि 20 रुपया अलाए घणो हूंदो हुओ लाड़काणे ताईं अञा बि घटि हो शायदि उहो रेल ते चढ़ी साईं हिते पहुतुमि हिते पहुतुमि त साईं खे चवां असांजी नानो गुज़ारियो अच्छा हिते अच्छा अड़े भेण नानो उन ॾींहुं गुज़ारिणो हुउसि हा हा हो गुज़ारे वियो त माना लाज़मी तौर ते 2-3 ॾींहं मूंखे रहणो पियो हाणे उहो रहणो पियो पर उन वक़्तु जेका मां उन में पघार ॾिठी हुअमि त जॾहिं हिते मां टीचर हुयुमि त उन वक़्तु मुंहिंजी 162 रुपया पघार हुई सम्झो ऐं हुते मुंहिंजी हुई मां सम्झो 250 अलाए केतिरी अच्छा ऐं 250 में पोइ वरी सोचियोसीं हिते अम्मा बाबे वारे बि चवनि भाउ तूं होॾे वेंदे कीअं रहंदे किथे रहंदे छा आहे कीअं पूरो पघार त वधीक हुई पर कराची में सर्वाइवल लाइ ज़ाहिर आहे वरी पैसा खपे न साईं बिल्कुलु अच्छा उहो थियो त मां न वयुमि वरी ॿी काह कयमि त हिते जेको वाहिद बख़्श शेख हाई स्कूल जो हा उहो बणिजी वियो डायरेक्टर कॉलेजिस हा न साईं डायरेक्टर कॉलेजिस ऐं ॿिए दफ़े मां संभरी वयुमि वरी कराचीअ उते हुन सां वञी मिलियुमि असांजे यूसुफ साहब जे करे हू मूंखे बि सुञाणंदो हो ऐं हुनजो पंहिंजो पुटु बि यूसुफ साहब ऐं ॿियो जेको पुटु हुयुसि मोहम्मद यूसुफ शेख हा मोहम्मद यूसुफ शेख जेको ज़ूलॉजी डिपार्टमेंट हा उन जे थ्रू मतिलबु त इहो कॾहिं कॾहिं उहो पंहिंजे घर जे ॿाहिरों दड़ीअ में इहे कचहरी करे वेंदा छिनकार कराए चौधारी कुर्सियूं मुड़ा रखी पोइ ईअं लिहाज़ा ईअं सुञाणे पियो मां वियोमांसि वयुमि उते कराची में NGV स्कूल जेको आहे NGV स्कूल में ऑफिस आई उते वञी मिलियोमांसि स्कूल्स जो डायरेक्टर हो न साईं थियो स्कूल्स जो डायरेक्टर स्कूल जो डायरेक्टर पोइ उते मां वियोमांसि हा त उते साईं खे चवां मिलियोमांसि वञी चई पोइ भला पोइ तव्हां MA कई आहे फस्ट क्लास में चई पोइ हाणे ठीकु आहे तव्हां 2 ॾींहं खनि रखी पोइ अचिजो मां वयुमि हॉल्ट चंदेसर हॉल्ट जो मूंखे मिलियो साईं की चवां ऑर्डर मिलियो चंदेसर हॉल्ट उते बि ॾिसां त पघार 250 रुपया हाणे 250 मां जो भाई कीअं थींदो सिलसिलो भलो उहो बि मां उनखे बि अवेल न कयुमि न वियुमि वरी 3 काह जेका मूं कई अथमि उहा इहा थी जो मां हितां असांजा अज़ीज़ हूंदा चांडिया उन में मुंहिंजे मास्टर जो भाउ हुयो मोहम्मद सालिम चांडियो उहो ओस्तो दुर्ममन जेको उन वक़्तु एडुकेशन जो मिनिस्टर हो उन खे पढ़ाईंदो हो पढ़ाई कंहिं दौर में शिजेकाबाद साइड इन पासे ॾे उन खां मां ख़त वठी वियुमि ओस्ते दुर्ममन ॾे उते साईं खे चवां हाणे इहो मज़ो हुयो त मां अचणु वञणु करे कुझु कराची ख़बरचार पइजी वई सो इहे क्लिफ्टन साइड एॾे इन जा इहे आहिनि बाथ आइलैंड इन पासे ॾे उन्हनि जो बंगला इन जा हूंदा सो साईं खे चवां उते मां वयुमि वञी ॻोल्हे लधोमांसि उते हे ॿारु बीठो हुजे ॿारे में बीठो हुजे साईं खे चवां कराची मौसम ते एतबार कोन्हे न ओचितो इहो फुड़फुड़ शुरू थी त बीठा आहियूं असां बि पाण बि पुसे पियो असां बि पुसूं पिया बीठा ख़बर तॾहिं पई थोरो मींहं जो वधियो त हे ॾिठई ईअं मथे कर चई त हुननि चयो अथई उहो मींहुं थो अचे चई भेट ॿुधायो बि कोन था मोहम्मद सालिम साहब जी ॻाल्हि आहे या ओस्ते जी ॻाल्हि आहे ओस्तो दुर्ममन हा साईं खे चवां हलो भला अंदरि साईं वञी वेठो पाण हाणे हिकु घुराए पियो वयोमांसि मां बि ईअं वेठो हुजे जीअं तव्हां मां वेठा आहियूं ईअं ऐं अहिड़ी कुंडी पई हुजे भरिसां हीअं वॾी कुंडी अच्छा हवा ॾेवाल बसि ईअं साईं मोहम्मद सालिम मूंखे मोकिलियो आहे तव्हां लाइ मां हे ख़त तव्हां लाइ ॾिनो अथई ऐं तव्हांखे सलाम बि चया अथसि हा ख़त खणी तव्हां ॿुधायो छा लाइ आयो
वैसे मां ईअं MA कई आहे फर्स्ट क्लास में B.Ed आहियां मूंखे लेक्चरशिप अरे बाबा लेक्चरशिप मां विरायां थो हिते अच्छा हा अच्छा सम्झो अच्छा उसमें माना मिनिस्टर डायरेक्ट अपॉइंट कंदो कमीशन वगैरह करे न हूंदी? सघंदो बिल्कुलु करे सघंदो हू चई न बाबा न छाजो हो उहा ख़तु पढ़े बि कोन हीअ फाड़ी खणी फिटी कई हुन में अच्छा मूंखे ॾाढो ॾुख थियो मां चयो पोइ ईअं जे माण्हू हिकु बदिल थी वेंदो आहे न मोटी आयुमि मां हिते लाड़काणे साल खनि गुज़रियो त इहा एड आई सम्झो एड आई तव्हां शरीक थियो पंहिंजो वाइवा थींदी पब्लिक सर्विस कमीशन जो उन्हनि जो मतिलबु पब्लिक सर्विस कमीशन जी हिकिड़ी कमेटी हूंदी हुई सिलेक्शन कमेटी उन में तव्हां मतिलबु त पार्टिसिपेट कयो ऐं उन में पोइ वियासीं असांजो मरहूम अब्दुल गफ़ूर मेमण बि हुजे उनजो वॾो पुस्तक हुजनि साण खणी आयो ऐं उते वेठासीं अब्दुल गफ़ूर मेमण साहब तव्हां कैंडिडेट तौर मां कैंडिडेट तौर हा ठीकु ठाक हिकिड़ो एल्बम तयारु कयो ऐं ॿियो जेको मूं शाइरी वारी कई उहो जुदा हुयो मज़मून कुझु मां तर्जुमा कया हम उहो हुया पंहिंजो मां रखियो मान वञी सॼो मवाद वञी ठीकु आहे उन में आपा शम्स अब्बासी डॉक्टर नबी अशकाज़ी ऐं अकरम अंसारी ऐं ॿियो केरु 4-5 ॼणा हुया जेके हा वॾा नाला पोइ उन्हनि जी यादो सो वॾा कदुरदान हुआसीं ॾिठूं जो हिकु ब्रोई जा मूं तर्जुमो कया हम के मज़मून कुझु ॿियो हुयो हा मां ॾेखार मां हीअं उथलाए उथलाए चयो तव्हां छपरायो छो न रहा बसि मूं में सघ कोन्हे एतिरी मां चयो मुंहिंजी खुली ऑफर अथव तव्हां भली छपरायो जेकॾहिं त ठीकु आहे वरी साईं शाइरीअ ते आपा शम्स थोरो पुछो या कंहिं पुछो शाइरी जो कुझु हा फन ते ॿुधायोमांसि हा मूं ॿुधायोमांनि ॿ टे शयूं ॿुधाईमांनि अच्छा ठीकु आहे बसि पर हिते मां ॿुधायां त मां उमेद 50-50 खणी आहियां मोटियुमि पहिरियों ऑर्डर मूंखे मिलियो तमामु घणी ख़ुशी थी हूंदी 17 ग्रेड तॾहिं ग्रेड हा उहे इहो तव्हांजी पोइ फर्स्ट जेका पोस्टिंग थिए थी उहा थिए थी किथे सांगड़ में जेको सांगड़ मां त रुॻो ॿुधो ॾिठो त कोन हो पर मतिलबु इहा ख़बर माण्हुनि ॿुधाई अथव घणो परे थी सफ़ा हुरनि जो मुल्क थी होशियारी वठिजे ठीकु आहे अच्छा हुन खां अॻु में हिकिड़ी जेका मां ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे हिते लाड़काणे में हिकिड़ो कॉलेज आर्ट्स मोहम्मद मूसा आर्ट्स कॉलेज खुलियो जंहिंजो प्रिंसिपल कयोसीं अब्दुल मनान चांडी साहिब खे प्राइवेट कॉलेज हो अब्दुल मनान साहिब वटि जेको हिकु ॿ स्टाफ में 2-3 माण्हू हुआ हुन में सिंधी सब्जेक्ट जो कोन हुउसि अच्छा मूंखे चई बाबा हाणे मुंहिंजूं दुआऊं अथई हाणे अचु ऐं मतिलबु पैसा वैसा पघार कोन मिलंदे बाक़ी अचे तूं क्लास वठि इहा मूंसां भलाई कर साईं हुकुम जे तव्हांजो पोइ वियासीं इवनिंग में हुई छा इवनिंग में ई हा छो त अब्दुल मनान चांडी साहिब त गवर्नमेंट सर्वेंट हुयो हा शाम जो हा इवनिंग बिल्कुलु उते साईं खे चवां वञी पंहिंजो 2-3 ॾींहं मां 10-15 ॾींहं मां क्लास वरितमि त इहा पोइ एड आई ऐं पोइ मतिलबु थी अपार्टमेंट मुंहिंजी थी आहे सांगड़ में तव्हां जॉइन सांगड़ मां जॉइन कयो सांगड़ में तव्हां जेको जॉइन कयो उहो बि तव्हांजो हिकिड़ो वॾो दिलचस्प पीरियड रहियो आहे इंतिहाई केतिरो वक़्तु तव्हां सांगड़ में दिलचस्प 2.5 साल मां उते रहियुमि ऐं 2.5 सालनि में जेका उते मूंखे कंपनी मिली उहा कॾहिं न विसरंदी एॾा प्यारा माण्हू जेतोणीकि उहे सभई सिंधी बि कोन हा मुहाजिर बि हा कॉलेज साइड ते कॉलेज लेवल ते पढ़ण जो पहिरियों हुते जी हा बिल्कुलु ॾाढो सुठो कॉलेज हुयो ऐं डिग्री लेवल जो कॉलेज हो हुन करे मुंहिंजो ॼण ईअं सम्झो हिकिड़ो इम्तिहान हुयो हुन करे मूं हुते तमामु घणी महिनत कई नोट्स ठाहियमि ऐं मां पाण खे एतिरो एक्टिव कयो जो उते जेके करिकुलर एक्टिविटीज़ थींदियूं हुन में मां मतिलबु लीड कंदो हुउमि छोकिरनि खे बिल्कुलु हुते हिकिड़ो फंक्शन थियो हुन में फोटो ज़रदारी मूंखे यादि आहे फनकार जे ज़माने में उहो उनखे कंडक्ट मूं कयो हुन प्रोग्राम खे शानदार प्रोग्राम थियो हुन असां रहंदा हुआसीं हॉस्टल में दोस्त तव्हां पुछिया ऐं असांजो हिकिड़ो फज़ल हक़ हूंदो डॉक्टर फज़ल हक़
जेको तमामु लर्नेड क़िस्म जो दोस्त हुयो ऐं उन खां पोइ असांखे चवां महमूद हूंदो हो असांजो, महराब साहब हुयो, महमूद हुयो अंग्रेज़ जो प्रोफेसर तमामु सुठो, ऐं साईं बख़्श हुयो लगारी, डॉक्टर बलोच साहब जे ॻोठ जो, उहो उते साचल हूंदो हो। शाम जो असां उन वटि वेंदा हुआसीं, कचर वचर इहे कंदा हुआसीं, अकेलो रहंदो हो, जाइ ॾाढी ज़बरदस्त, ज़मींदार माण्हू हो। तव्हां सां गॾु पोणा ॿ साल में रहियो। इहो तव्हांजो तजुर्बो ज़ाहिर आहे माना स्कूल जेको प्राइमरी उस्ताद आहे उनजो वरी तजुर्बो डायरेक्ट कॉलेज लेवल में, ऐं वरी तव्हां सिंधी सब्जेक्ट फस्ट टाइम पढ़ायो ऐं महिनत करणी पई ऐं हिकिड़ो साल हुते तव्हां पढ़ायो, ॿियो साल हुते तव्हां पढ़ायो, उन खां पोइ वरी तव्हांजी हुतां ट्रांसफर लाड़काणे में। जॾहिं तव्हां डिग्री कॉलेज लाड़काणे आयो त हिते उन वक़्तु सिंधी शोबे में कहिड़ा तव्हांखां सीनियर उस्ताद? हिकिड़ो हुयो महमूद शाह साहब, हा, ऐं ॿियो सोडर शाहनवाज़ हुयो। महमूद शाह साहब डॉक्टर हुयो? हा, डॉक्टर PhD बिल्कुलु। उन्हनि छा ते PhD? उन्हनि जी PhD हुई असांजो पंहिंजो मौलाना अमरोटी, ताजमहल अमरोटी साहब हुई, उन ते PhD। हेड ऑफ डिपार्टमेंट तव्हांजो साईं शाह साहब हुयो? हा। ॿियो सिंधी जो बसि 2 ॼणा बसि। हा, हिकिड़ो साईं शाह साहब ऐं सोडर साहब। हा, ठीकु, सही। ऐं पोइ वरी डॉक्टर अब्दुल गफूर मेमन बि थियो, बाद में टियों थियो, चौथों मां आयुमि, 4 ॼणा थी विया। माना 3 तव्हां खां अॻु में हुया? मूंखां अॻु में हुया 3। अच्छा, उहे 3 जेके हुया त उन में मतिलबु त मूंखे इंटर जो क्लास हूंदो हो, महमूद शाह बुखारी खे BA जो क्लास हूंदो हो, पोइ कॾहिं महमूद शाह बुखारी जेकॾहिं हूंदो हुयो मोकल ते त संदील साहब मूंखे चवंदो तव्हां वञी। प्रिंसिपल केरु हुयो उन वक़्तु? प्रिंसिपल उन ज़माने में इंचार्ज संदील साहब हुयो। अच्छा, त मतिलबु सिंधी में ॼण त हिकिड़ो संदीलो साहब बि हुयो, पर उहो इंचार्ज हो। हा, प्रिंसिपल मुकमिल तौर न हुयो? मुकमिल तौर न हो, पोइ मुकमिल थी वियो बिल्कुलु। अच्छा, उन ज़माने में इहो दौर कहिड़ो आहे? इहो दौर आहे 74 न 74 हा। ऐं इहो दौर आहे जंहिंमें मरहूम जंहिंखे हुते क़तलु कयो वियो प्रिंसिपल जेको हिन खां अॻु में हुयो, रिज़वी साहब जेको वॾो लर्नेड क़िस्म जो माण्हू हो, जंहिंखे ईअं सम्झो त मूं ॾिठुमि त हुते ऑफिस जे कुंड में लेबॉरेटरी पंहिंजी हुयसि, साइंस जो माण्हू हो, हुते तजुर्बा कंदो हो, वॾो मतिलबु त डिग्री कॉलेज प्रिंसिपल जो ज़िक्र कजे त मतिलबु वॾा दबंग क़िस्म जा प्रिंसिपल हुते रहिया। मूं प्रिंसिपल काफ़ी प्रिंसिपल मूं ॾिठुमि कयुमि, पर उन में शबीह रिज़वी जेके पोइ पंहिंजे बंगले में क़तल हा, इहो बंगलो जेको हिन वक़्तु थाणो आहे एग्जैक्टली इहो। हा, ऐं चवनि था त उन वक़्तु हुन क़ुर हकीमी तिलावत पे कई त ॿाहिरों सॾु थियुसि, ॿाहिरि निकितो आहे जीअं तीअं हुनखे शूट कयो। हुनखे गोली हई। अच्छा, इहो पोइ शबीह रिज़वी साहब खां पोइ साईं संदीलो साहब प्रिंसिपल बिल्कुलु आयो। मूंखे जेको यादि पए थो, लाड़काणो हाणे त 7-8 बिल्डिंग्स ते मुश्तमिल आहे, पर उन वक़्तु माना 74 में डिग्री कॉलेज लाड़काणो इन हिकिड़ी बिल्डिंग ते मुश्तमिल हुयो? बिल्डिंग हिकिड़ी बस इहा बिल्डिंग, हा, न इहा जेका मेन ओल्ड बिल्डिंग आहे, इहा ओल्ड बिल्डिंग बिल्कुलु इहा ई। अच्छा, सॼो कुझु माना फर्स्ट ईयर खां वेंदे BA ताईं ऐं BSc ताईं, BSc हुई तॾहिं? BSc बिल्कुलु डिग्री कॉलेज अंदरि थींदो हुयो सिलसिलो। अच्छा, हाणे इन डिग्री कॉलेज जे अंदरि तव्हांखे ज़ाहिर हिकिड़ा सीनियर माण्हू बि मिलिया, पंहिंजे शोबे में सीनियर माण्हू मिलिया, ॿिया के माण्हू जेके उन दौर में मुख़्तलिफ़ ॿियनि सब्जेक्ट्स में तव्हांखे यादि ईंदा हुजनि, जेके तव्हांखे सीनियर माण्हू साहिब सां तव्हां ॿुधाईंदा आहियो त डॉक्टर संदील साहिब सां डेली रूटीन हूंदो हो त मां कॉलेज खां घर ताईं कचहरी हिकिड़ी थींदी हुई। पोइ हाणे तालीमी तव्हांजो सफ़र जेतोणीकि MA ताईं थियो ऐं उनखां पोइ तव्हां लेक्चरर थी वियो, पर तव्हांखे हिकिड़ी उहा जुस्तजू ऐं जाखोड़ जेका अंदरि में हुई, उन तव्हां खां वरी MPhil ऐं PhD जो कमु बि वरितो। बिल्कुलु
संदीले साहब जी ई मां सम्झां थो यकीनन हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई हूंदी, इंस्पायरेशन हूंदी, पोइ तव्हां वरी एमफिल जे लाइ या शायदि लीडिंग टू PhD लाइ हा रजिस्ट्रेशन करायो था सिंध यूनिवर्सिटी में, इहो कहिड़ो दौर आहे? न इहो जेको आहे त हुन खां अॻु में मुंहिंजी इहा PhD लाइ ईअं सम्झो चौथी काल हुई। अच्छा। हा, पहिरियों मूं गाइड वरितो डॉक्टर अब्दुल मजीद मेमन साहब खे। अच्छा। अब्दुल मजीद मेमन साहब ॾाढो सोढ़ो मूंखे टॉपिक ॾिनो, शाह जे रिसाले में तारीख़ ओञाण। अच्छा। माना लतीफ़ साईं जिते जिते वियो आहे। अच्छा, लतीफ़ सां मुंहिंजी दिलचस्पी जेका इहा इंटर खां वठी मुंहिंजी रही, ऐं मूं बार बार लतीफ़ जे रिसाले खे पढ़ियुमि, काफ़ी यादि बि थी वियो, सभु कुझु थियो। हुन करे मुंहिंजी घणो तव्हांजी वरी फील्ड तव्हां ॿुधायो था त स्टेज ऐं कंपेयरिंग, हा, त हुन करे माना शेर वेर बि यादि हूंदा। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मां सम्झां थो इहा बि शइ वरी मूंखे तव्हां खां वरसे में मिली आहे। स्टेज कंपेयरिंग जे हवाले सां। इत्तफ़ाक़ चइजे। अच्छा, ही जेको मौज़ू तव्हां हाणे ॿुधायो, हा, ॾाढो ज़बरदस्त मौज़ू कराइतो मौज़ू आहे त शाह साहब जे कलाम में जेके तारीख़ी ओञाण आहिनि, जी मां सम्झां थो हिन वक़्तु ताईं बि हिन ते को रिसर्च वर्क थियो आहे, PhD आहे? उन वक़्तु 8 महीने जे इंतज़ार खां पोइ जवाबु आयो त इन ते ऑलरेडी हिकिड़ी मोहतरमा का आहे जेके मिलियल आहे इहो टॉपिक तव्हां, ऐं पोइ अञा ताईं उन ते कमु इन हवाले सां कुझु कोन थियो सिंध यूनिवर्सिटी में। सिंध यूनिवर्सिटी में। अच्छा, उन खां पोइ बि उन करे मां पोइ दिलि शिकस्ता थियुमि। उन खां पोइ ॿिए नंबर ते मां वयुमि असांजे अलामा कासमी साहब ॾे। इहो उहो दौरु आहे जॾहिं मां डिग्री कॉलेज जे सांगड़ में उस्तादु आहियां। उन ज़माने में माना जीअं ई तव्हां कमीशन पास कई आहे त वरी मां लॻी वियुमि। हा, अलामा कासमी साहब ॾाढो इज़त ॾिनी, तमामु सुठो। चईं त भला छा ते करणु चाहियो था? मैं साईं तव्हां जेको हुकुम कयो हुजे। चई मुंहिंजो ख़्यालु आहे मां जेके 2-3 टॉपिक्स खणी वियो हुउमि, चई त हिकिड़ो टॉपिक ॾाढो मूंखे खुखे थो, पर हाणे उन टॉपिक जे मुतालिक़ यानी 2 साल थी विया आहिनि, हिन वक़्तु ताईं मूं ॾे उहो कैंडिडेट न आयो आहे। सम्झो, ख़बर न आहे तव्हांजे लाड़काणे जो, ऐं साईं खे चवां उन मूंखे कुझु बि न ॾेखारियो आहे। हाणे तव्हांजो लाड़काणे सां तालुक़ु आहे, तव्हां ॾिसो, जेकॾहिं मूंखे ख़ुशी थींदी जेकॾहिं तव्हां इन टॉपिक ते कमु कयो। ऐं उन खां रुॻो 2 अखर लिखाराए अचो त ठीकु आहे, मां हालतूं अहिड़ियूं जो मां नथो करे सघां। पोइ मां हेॾे आयुमि, ख़ुशि थियुमि ॾाढो, ठीकु आहे। मोकल ते जॾहिं आयुमि हिते त हिते मिलियुमि शेख साहब सां, ऐं विथड्रा कयो त मतिलबु इहो मां कयां। न साईं, मां न चईंदुमि, ऐं मतिलबु ठीकु आहे, मां कुझु वक़्तु खणी मूंखां थी वई आहे, हालतुनि मूंखे अहिड़ो बणायो, पर हाणे मां लिखी न ईंदुमि। अच्छा। ॿियो दौरु इहो हिते थी वियो सिलसिलो। 3 दफ़ो हा वियो इहो मौज़ू। 3 दफ़ो वरी मां साईं खे चवां उते ई हुयुमि, सांगड़ में हुयुमि त पंहिंजो आयुमि अलाना साहब वटि। डॉक्टर अलाना तॾहिं ताज़ो सिंधाला जी क़ाइमु थी हुई सिंध यूनिवर्सिटी में। इहा बिल्डिंग कोन ठही, होॾे हुयुमि, हुते मिलियोमांसि। मूंखे इन हवाले सां सुञाणंदो, लेखक जे हवाले सां कुझु मिड़ई। चया बशीर ठीकु आहे, कमु कर। ऐं मूंखे टॉपिक ॾिनई त जदीद सिंधी गीत जो मुतालियो। हा न साईं। अच्छा, अलाना साहब ॾिनो। ॾाढो ख़ुशि थियो, मां चयो ज़बरदस्त, ठीकु आहे। चई तव्हां शाइर बि आहियो, तव्हां हिन ते कमु करे बि वेंदो, मां ख़ुशी थींदी। ठीकु आहे साईं, हलो। उन कम खे मूं खयुमि। मुंहिंजे ख़्याल में कुझु 40-50 सफ़ा मां लिखियमि त खणी वियोमांसि। चई हाणे हीअं आहे बशीर, त हाणे उन वक़्तु शेख अयाज़ हुयो, वाइस चांसलर यूनिवर्सिटी जो। चई हाणे हीअं आहे त इहो जेको गीत आहे, गीत जो बादशाह आहे शेख साहब। सो हीअ जेका बि शइ तव्हां कयो था, लिखो था, मूंखे वणे थी, पर हाणे इहो आहे त इहा आख़िरी नज़र विझंदो शेख साहब, हो तव्हां उनखे ॾेखारींदा वञो। हाणे इहा तव्हांजी माना PhD में रजिस्ट्रेशन थी चुकी आहे? इहा थी चुकी आहे, बिल्कुलु थी वियो, सभु कुझु आहे, बिल्कुलु। सो तव्हां मिलंदा वञोसि। मां वरी वाइस चांसलर ऑफिस जेका आहे साईं खे चवां कि जी, मां चयो हीअ आहे सूरत हाल, मां तव्हांजी अपॉइंटमेंट वरितलु आहे? मां चयो न। अच्छा, इहा ॻाल्हि मूंखे कई
अलाना साहब त असुल ॻाल्हि इहा त शेख साहब त मिलणु ॾाढो ॾुखियो आहे। असां बि हफ़्तो हफ़्तो अॻु में वठंदा आहियूं अपार्टमेंट, तंहिंखां पोइ मतिलबु त को असांखे मिलंदी आहे। हा, जंहिंमें मूंखे ख़बर पई त छा रवैयो आहे हुनजो कीअं आहे। सो हुन चयोसीं, मां चयो न अपार्टमेंट मां आहियां सांगड़ खां आयो आहियां। चयो किथां वेझो बहरहाल ईअं तव्हां कोन था मिली सघो, नालो तव्हां लिखाए वञो पोइ मां तव्हांखे इतला पीए चयो। भई ठीकु आहे साईं। मां बसि पोइ मायूस थी मोटियुमि त वरी इन खे मां टच ई न कयुमि। ॿीहर मां वियुमि बि कोन्हे। पोइ इहे विगोड़ सिलसिला शुरू थिया जंहिंमें शेख साहब बि मोटी वियो हलियो, बुटे जो दौरो वियो हलियो, क्राइसिस हुया यूनिवर्सिटी वटि वठां। अच्छा इन डिस्टर्बेंस जे करे माना इन तव्हां टॉपिक खे वरी छॾे टॉपिक माना इहो टियों टॉपिक मां छॾियो। दुरमन साहब चयो त तव्हां मूं ॾे अचिजो त सिंधाला जी मुंहिंजी अपार्टमेंट थियण वारी आहे, उते टॉपिक तव्हांजो मूं वटि आहे। उते मां बहरहाल 2 महीना खनि मां सम्झ इंतज़ारु करे वियोमांसि। वियुमि त साईं मूंखे टॉपिक ॿुधायो, मौलाना सना अलाए सनाई जे कलाम जो तनक़ीदी जाइज़ो। हा, शाइरी जो तनक़ीदी जाइज़ो। ऐं पोइ मां हिते लॻी वियुमि कम सां। ऐं मां ॾाढो थैंकफुल आहियां डॉक्टर साहिब जो, जंहिं मूंखां जंहिं अंदाज़ सां कमु वरितो ऐं जंहिं तुंदगी सां मां बि कमु कयो। लिखणु पढ़ण वारो माण्हू हुउमि, तंहिं करे डॉक्टर साहिबु मूं मां ॾाढो मुतमइन हो। जेतोणीकि उन दौर में साईं जे अंदरि ॿिया बि कमु कनि पिया, पर मां ॾिसां पियो त मूंसां साईं जो इम्तियाज़ी सलूक हो। ऐं मतिलबु मां 15-15 ॾींहं वञी साईं वटि रहंदो हुउमि, मतिलबु साईं मूंखां को कखु वञी बि ॿीड़ो कोन कराईंदो हो। मतिलबु हुनजो मुहबत ऐं ख़ुलूस। हिन वक़्तु बि साईं मतिलबु त मूंखे ॿाहिरनि वांगुरु भाईंदो आहे। तव्हांजो हिकिड़ो ॿियनि शाइरनि जे भेट में ईअं बि हुयो हिकिड़ी तव्हां सिंधी अदब जी जदल सुञातल शख़्सियत हुयो, उन वक़्तु लिखो पिया, छपजो पिया। साईं हिन वक़्तु बि मतिलबु त असां हिक ॿिए खे साईं करे मुखातिब थींदा आहियूं। ऐं पोइ मां लॻी वियुमि इन कम सां, लॻी वियुमि त पोइ तव्हांखे इहा PhD जी डिग्री 1989 में मिली आहे। 89 में 87 में मां रजिस्ट्रेशन करायुमि ऐं मुंहिंजी PhD सिंधी यूनिवर्सिटी जी। 87 में तव्हां रजिस्ट्रेशन कराई आहे? 88 89 2 सालनि में तव्हां? 2 साल न, 87 बि सॼो, 88 बि सॼो। 89 जे आख़िर में मूंखे नवंबर या दिसंबर में मूंखे डिग्री। अच्छा, 3 साल 2 महीना मुंहिंजी सिंधी यूनिवर्सिटी जी इहा डिग्री मिसाली डिग्री आहे, जंहिंजो मिसाल ॾींदो आहे त माना शॉर्ट ऐं जंहिंमें MPhil बि थी वई, PhD बि थी वई, कन्वर्ट थींदी। साॻियो टॉपिक जेकॾहिं एतिरो आहे, उन में एतिरो पंहिंजो मवादु आहे ऐं उन में उन शख़्सियत जी एतिरी आहे हैसियत त उन में थी वेंदो हो। ऐं उन में बि कन्वर्ट कराइण में बि साईं जो वॾो हथु हो बिल्कुलु। पोइ बहरहाल अलाह जी महिरबानी थी 89 में मूंखे डिग्री मिली वई। अच्छा, पोइ हाणे तव्हां जॾहिं डॉक्टर बणिजी वञो था, हिन पासे ॾे जॾहिं वरी मोटूं था असां, त तव्हां लेक्चरर थियो 1972-73 में, ऐं उन खां पोइ वरी तव्हांजो असिस्टेंट प्रोफेसर तौरु प्रमोशन कॾहिं थियो आहे? मुंहिंजी ॻाल्हि में उहो एप्रोप्रिएट संत मूंखे यादि न, पर मां 10-12 साल लॻी विया। 10-12 साल, बल्कि 15 साल अञा शायदि 15 साल तव्हांखे लॻा। उन खां पोइ तव्हां एसोसिएट प्रोफेसर मां तव्हां रिटायर थियो। जी हा, जेतोणीकि मां रिटायर त मुंहिंजो जेको त असां हुयासीं 20 ग्रेड में अची चुका हुआसीं, पर मूव ओवर जो नोटिफिकेशन न निकितो। पोइ तव्हांजी प्राइमरी एजुकेशन खां वठी PhD ताईं असां शयुनि ते ॻाल्हायोसीं। ज़ाहिर आहे तव्हांजी सॼी ज़िंदगी जो सफ़र आहे, ऐं उन खां पोइ तव्हांजी जॉब बि उन में आई, ऐं उन खां पोइ तव्हांजा उस्ताद ऐं तव्हांजा दोस्त, तव्हांजूं जेके मजमूई तौर ते सरगर्मियूं। पर ही ज़ाहिर आहे त गुफ़्तगू जो सिलसिलो असां जारी रखंदासीं। असांजे गुफ़्तगू जो पहिरियों पार्ट आहे, ऐं अनक़रीब असां ॿिए पार्ट ते बि डिस्कस कंदासीं, ऐं उन में असां डिस्कस कंदासीं तव्हांजी जेका इल्मी ऐं अदबी जेका हिकिड़ी सॼी कारगुज़ारी आहे, तव्हांजी दिलचस्पियूं आहिनि, ऐं उन खां पोइ तव्हां जेको इल्मी अदबी हवाले सां कमु कयो आहे, तंज़ीमी हवाले सां जेको तव्हां कमु कयो आहे, या जेको तव्हां तहक़ीक़ी हवाले सां लतीफ़ शुनासी जे हवाले सां कमु कयो आहे, उन जो सॼे जो असां ज़िक्र कंदासीं।